पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुल्कनि जी मईशत खे बचाइण लाइ इमरान ख़ान हुकूमत खां छुटकारो हासिल करणो पवंदो। मौजूदा हुकूमती बजट में अवामी रिलीफ जी उम्मीद नथी रखी सघिजे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त अवाम वटि खाइण लाइ मानी नाहे, पहिरण लाइ कपिड़ा नाहिनि, रहण लाइ घर नाहे ऐं इमरान ख़ान चए थो त घबराइणो नाहे। बिलावल भुट्टो चयो त परवेज़ मुशर्रफ जे दौर में 50% अवाम ग़ुर्बत जो शिकार हो ऐं अॼु इमरान ख़ान ॿीहर हालतुनि खे उन साॻिए हंधि पहुचाए छॾियो आहे जितां पीपी मुल्क खे कढियो हो। पीपी चेयरमैन चयो त इमरान ख़ान जी नाहिली सबब घर घर मुआशी तबाही जा दास्तान रक़म थियनि पिया। मुल्क अंदरि महांगाई इमरान ख़ान जी माफ़िया जो नतीजो आहे। बिलावल भुट्टो चयो त पीटीआई खे बजट में पघारदार ऐं पेंशनर्स तमाम समेत आम माण्हू खे रिलीफ ॾियण जी का फ़िक्र नाहे। उन्हनि जो टारगेट रुगो जीडीपी जे ग़लति अंगनि अखरनि खे सही साबित करणु आहे। हुन चयो त इमरान ख़ान जी हुकूमत दौर में मुल्क जो हर 5 माण्हू नौकरी खां महरूम आहे या उन जी आमदनी में घटिताई थी रही आहे। पीपल्स पार्टी जी हुकूमत खां सवाइ के बि हुकूमत अवामी बजट आणे पघारदार या पेंशनर सूधो आम माण्हू खे रिलीफ नाहे ॾिनो। हुन वधीक चयो त जेकॾहिं पाकिस्तान जी ॿुॾंदड़ मईशत खे बचाइणो आहे त इमरान ख़ान जी हुकूमत खां छुटकारो हासिल करणो पवंदो।